ॿुधाए हाल हाल अॼु मुंहिंजे पियो नज़र अची छा ॻाल्हि आहे कहिड़ो मसालो खणी आयो वे 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 ये साईं अली शेर वारा खसीस छजरे पड़ा ज़मीन या थने असांजी बनी जे विच में सो वेण का भगा भगा पिया अचनि छो न मुंहिंजी सलाह वठो त इहे पैसा ॾेई वठो ने ठीकु आहे कमदार तूं वञी अली शेर वारो खे न्यापो ॾे न त 6000 बंदे कब्ज़ो करे वेंदासीं बसि न अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम सलाम पुट वे 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 बे हाल वाल ये ओच तो निकरी भाई उता यहाँ गाड़ी मोकले हैं बाबा बाबा साईं लॉकडाउन लगो पियो इन जे करे दोस्तों ना गॾु हलियो आहे मां बाबा कुछ एहतियात कंदो कर जी बाबा साईं। ये सो पुराणी कमदार आहे न हां बाबा साईं मां वॾे सां ॻाल्हि करे चुको आहियां इहा आई अली शेर वारनि जी छजरे बि ज़मीन पाणीअ वारे तां मूंखे ठगा भगा पिया अचनि भेड़ी तां हल बाबा साईं अली शेर वारो छोरो हेतिरो ॿ अखर त पढ़ियो आहे पर पाण कलाए छा थो सम्झे पुट दिलबर बाबा तू थकल हूंदे तू वञी आराम कर बाक़ी कचहरी सुभाणे कंदासीं कमदार तू अली शेर वारनि खे न्यापो ॾे सुभाणे जो सुभाणे मुंहिंजे उतार ते पहुची वञे ठीक है और तो वगैरह